नाज़रीन बलीकार चंदासी सिंध हाई कोर्ट अगस्त 2023 जे इश्तिहारनि तक कयल भर्तियूं कलदम करार ॾेई छॾियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट अगस्त 2023 जे इश्तिहारनि तहत कयल भर्तियूं कलदम करार ॾेई छॾियूं आहिनि। मुस्तक़बिल में वॉक इन इंटरव्यू जे बुनियाद ते भर्तियूं न कयूं वञनि। सिंध हाई कोर्ट 1 खां 15 ग्रेड ताईं जे भर्तियुनि वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में जणायो आहे त सिंध हुकूमत भर्तियुनि बाबति क़ानूननि मूजिबि नयूं भर्तियूं यकीनी बणाए। सिंध सरकार पारां 1 खां 15 ग्रेड ताईं जे नौकरियुनि जे लाइ ॿीहर टेस्ट वठण बाबति तजवीज़ अदालत में पेश कई वई हुई। सिंध हुकूमत जी तजवीज़ खां पोइ सिंध हाई कोर्ट पारां फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो, जेको अॼु ॿुधायो वियो आहे। सिंध हुकूमत पंहिंजी तजवीज़ में चयो त नौकरियुनि जे लाइ ॿीहर इश्तिहार जारी करे टेस्ट ऐं इंटरव्यू बि वरिता वेंदा। अव्हां खे आगाह कंदासीं, सिंध हाई कोर्ट अगस्त 2023 जे इश्तिहारनि तहत कयल भर्तियूं कलदम करार ॾेई छॾियूं आहिनि। मुस्तक़बिल में वॉक इन इंटरव्यू जे बुनियाद ते भर्तियूं न कयूं वञनि। सिंध हाई कोर्ट अहिड़ी हिदायत कई आहे। सिंध हाई कोर्ट 1 खां 15 ग्रेड ताईं जे भर्तियुनि वारे केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध हुकूमत भर्तियुनि बाबति क़ानूननि मूजिबि नयूं भर्तियूं यकीनी बणाए। सिंध सरकार 1 खां 15 ग्रेड ताईं जी नौकरियुनि जे लाइ ॿीहर टेस्ट वठण बाबति तजवीज़ अदालत में पेश कई हुई। सिंध हुकूमत जे तजवीज़ खां पोइ सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। सिंध हुकूमत पंहिंजी तजवीज़ में चयो हो त नौकरियुनि जे लाइ ॿीहर इश्तिहार जारी करे टेस्ट ऐं इंटरव्यू वरिता वेंदा।